प्रालो टाउन कमेटी जे भरिसां यूसी उलरा में ॻोठ हाजी मेलर नारेज में बॉइज़ प्राइमरी एलिमेंट्री स्कूल जी बिल्डिंग न हुजण करे ऐं उस्तादनि जी खोट शागिर्द हेठि पेट ते वेही पढ़णु लॻा। ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जो इहो ई चवणु आहे त असांखे उस्ताद मुक़ररु कराया वञनि ऐं असांजी बिल्डिंग ज़ुबून हाल लॻी पई आहे ऐं फर्नीचर ॾिनो वञे। मैंने सोचो अर्ज कंदुमि त हिते जेके एलिमेंट्री स्कूल में जेके पढ़ाइण वारा उस्ताद सिर्फ़ु 3 आहिनि। हालांकि हिते जेका ज़रूरत आहे त जेकी गवर्नमेंट नई भर्ती कई आहे 32 उस्ताद जेके भर्ती कया आहिनि उहे किथे आहिनि, छा उन अपार्टमेंट खे किथे वियो आहे, छा सिर्फ़ु उनखे शहरनि ताईं महदूद कयो वियो आहे। ऐं इहो अर्ज़ु कंदुमि त गवर्नमेंट सिंध इंतिज़ामिया कंदुमि त हू बि छा हू सिर्फ़ु भर्ती छारनि जे लाइ थिया विया आहिनि। हा असां अर्ज़ु कंदो त कीअं करे कोशिशि करे महिरबानी करे इहो उस्ताद कुझु हिन हेड़े उस्तादनि खे ॿारनि ॾिना वञनि जेके हिते तालीम में ॿार बि सही डिसिप्लिन सां पढ़ी सघनि। ही स्कूल हाजी मिलल नाले जो एलिमेंट्री स्कूल आहे। हिन में 300 शागिर्द पढ़ी रहिया आहिनि। हिन में पढ़ाइण लाइ उस्ताद सिर्फ़ु 3 आहिनि। वेहण लाइ बेचा वग़ैरह न आहिनि। असां 12 माण्हू असांजे हक़ शिगा था वञनि। असांखे महिरबानी करे बेचा ॾिनी वञनि, उस्ताद ॾिना वञनि जीअं असांजे ॿारनि जी तालीम दावत न लॻी वञे। असां ग़रीब माण्हू इहो अर्ज़ु करे रहिया आहियूं त महिरबानी करे असांखे बेचूं ॾिनियूं वञनि। असांजे स्कूल में 3 उस्ताद आहिनि। असांखे सहूलियत ॿी उस्तादनि जी कई वञे। असांजे स्कूल में 2 कमरा आहिनि, कुर्सियूं बि न आहिनि। असांजे स्कूल में बाथरूम आहे, असांखे सहूलियत कई वञे। असां भली तालीम था हासिलु करणु चाहियूं। स्कूल आहे मेरल नारे जो। असांजे हिते 300 ॿार था पढ़ूं। असांजे बेचनि जी बि ज़रूरत थींदी वञे, उस्तादनि जी बि खपनि। उस्ताद असां हिते पढ़ी नथा सघूं। अजी नादे तमामु ॻोठनि जा ऐं उस्तादनि जा ऐं शागिर्दनि जा रवासियुनि जा वीचार ॿुधा। हुनजो इहो चवणु आहे त सिंध हुकूमत तरफ़ां जेका नवां उस्ताद मुक़ररु कया विया आहिनि उहे हिननि स्कूलनि ताईं महदूद न थी सघिया आहिनि। हिते 400 खां वधीक ॿारनि जेको असां पढ़ाई करे रहिया आहिनि, पर उस्ताद सिर्फ़ु हिते 3 उस्ताद मुक़ररु थियल आहिनि। असांखे उस्ताद ॾिना वञनि, असांजे मौसूम ॿारनि तालीम जे ज़ेवर खां महरूम न कयो वञे। कैमरा टीम सां गॾु नादिर सोलंकी, सिंध टीवी न्यूज़, प्रालो।